बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहा दुआ था घुराऊं, साईं बि दुआ घुरी। हिकिड़ी ॿी दुआ आहे, हदीस मुबारक जो रेफरेंस में हिते आहे। ही सूरह सही बुखारी में आहे। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका, ए अल्लाह बेशक आऊं घुरां तो तोखां, असअलु माना सवाल कयां तो, क माना तोखां, अल अफ़्व वल आफ़िया दरगुज़र यानी गुनाहन खां दरगुज़र जो, अल आफ़िया माना भलाई जो, फिर दुनिया वल आख़िरा दुनिया ऐं आख़िरत में। सूरह बक़रा जी अॼु इंशाअल्लाह ताला असां आयतूं सिखंदासीं 61 खां 79 ताईं। 80 इन करे न आहे जो पोइ असीं नेक्स्ट में शुरू कंदासीं, छो जो टॉपिक बि बदिलजे थो पियो। हिन में ओवरऑल उनवान घणेई था अचनि पिया, इन करे का शइ कोन लिखी आहे हिन में, पर जेके इम्पॉर्टेंट पॉइंट्स आहिनि, जेके निकातुल बारिज़त चवंदा आहिनि, इम्पॉर्टेंट पॉइंट्स, मनो सलवा जी ॻाल्हि आहे, शुरू त हिते में थी आहे, हिन आयत में आई आहे पोइ हिते, पर 61 में बि ज़िक्र आहे। यौम सब्त अल बक़रा जितो सूरत जो नालो आहे, उनजो ज़िक्र बि ईंदो। इंसान जी कमाई कहिड़ी आहे, आख़िर असां छा था हिते कयूं। ॾाढो सुठो इंशाअल्लाह ताला एंड जॾहिं थींदी त असांखे सबक़ु कहिड़ो थो मिले उहो ॾिसंदासीं। हिते इम्पॉर्टेंट ॻाल्हि हिकिड़ी असांखे ॾिसणो आहे, इहो त ही लिखियल आहे मिन रक़मुल आया, माना मिन माना फ्राम, इला रक़मुल आया, इला माना टू, रक़म माना नंबर, आयत जो नंबर कहिड़ो आहे, मिन 1 2 5 माना फ्राम 1 to 5। मिन इला इहो पेर में ईंदो आहे। मिन माना फ्राम, इला माना टू। जेको थोरो थोरो असांखे अंग्रेज़ी जा वोकैबुलरी बि वधंदी वञे इंशाअल्लाह ताला। हीअ असांजो रक़म सिंधी में बि चवंदा आहियूं, रक़म माना नंबर। उन खां अलावा ही उनवान असां सिंधी में बि चवंदा आहियूं। सिंधी में किताबनि में उनवान लिखियलु हूंदा, इहो अरबी जो लफ़्ज़ आहे। असांखे केतिरा लफ़्ज़ सिंधी जा आहिनि क़ुर पाक में असांखे ख़बर बि न आहे त असां इहा अरबी जेका ॻाल्हायूं था पिया, इहा असां सिंधी था ॻाल्हायूं, या असां जेके सिंधी जा लफ़्ज़ ॻाल्हायूं था त असांखे इहा ख़बर कोन्हे त इहे सभु अरबी जा लफ़्ज़ आहिनि। असांखे क़ुर पाक सिखणु तमामु सवलो आहे। थोरी महिनत जी, थोरी मोहबत जी ज़रूरत आहे। महिनत खां वधीक मोहबत जी ज़रूरत आहे, जी माण्हू थोरो टाइम कढी सघे। असां सिखंदासीं 61 नंबर खां, पर ही 58, 59, 60 इनखे थोरो ॾिसंदासीं ब्रीफली। 58 में हीअ तमामु अहम ॻाल्हि जेका आई त जॾहिं उन्हनि खे चयो वियो त तव्हां हिन ॻोठ में दाख़िल थियो, ही अलकरिया जेको आहे ॻोठ खे चइबो आहे, ऐं काफ़ी तव्हां तर्जुमनि में ॾिसंदव त शहर लिखियलु आहे। हाणे शहर जनरली चइजे त ठीकु आहे, पर ग्रामेटिकली जेको लफ़्ज़ आहे शहर लाइ, उहो मदीनो बि ईंदो आहे, बलद, बल्कि बलद त अञा वॾो माना थींदो आहे, मदीनो चइबो आहे शहर खे। तॾहिं त चवंदा मदीनत नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर। पोइ माना मदीनत नबी खे पोइ शार्ट करे पोइ मदीना चवणु शुरू थिया, पर मदीना शहर खे चइबो आहे। ठीकु आहे। ही करिया माना इहो ॻोठ, हुनजो नालो छा हो, अरिया, जेको अलाह पाक चयुनि त तव्हां हिते माना फ़लस्तीन वॾो इलाइक़ो हूंदो, उनजो इहो ॻोठ हो अरिया। हिते अलाह पाक हुकुम कयो वैस कुलना, जॾहिं अलाह पाक चयुनि त हिन में दाख़िल थियो, पोइ चओ छा, कहिड़ियूं ॻाल्हियूं चई तव्हां दाख़िल थियो। हिकु हुयो सुजदन माना सिजदो करे। सिजदे जो मतिलबु मफ़सरनि इहो लिखियो आहे त ज़रूरी न आहे त जेको ज़मीन ते ई सिजदो हुजे, पर सिजदे जो मतिलबु आहे आज़ी न्याज़ी करे, माना मग़रूर थी करे न त असां फतह कयो आहे, असांजो आहे, ईअं न, आजिज़ी सां ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदे दाख़िल थियो। ऐं छा चयो, हिततुन, हिततुन, हितत, हा निड़ी जे विच तां ईंदो, हिततुन माना असांजा ॾोह बख़्श। केतिरा हुन सां ज़िक्र करे आया आहियूं न, त केतिरियूं केतिरियूं उन्हनि खे नेमतूं मिलियूं, नाफ़रमानियूं कयूं, अलाह पाक माफ़ कंदो आहिनि। पोइ दाख़िल थियो ऐं चयो त असांजा ॾोह माफ़ कर। पोइ पर छा कयो उन्हनि, फबदल लज़ीन कौलन, यानी उन्हनि खे गैर लज़ी जेको उन्हनि खे चयो वियो उनजे बदिलाए लफ़्ज़ बदिलाए उनखे चयूं। पोइ चयूं छा, हिततुन जे बजाए छा चवणु शुरू कयूं, हिंततुन, कणक, कणक, कणक। ॿियो या हब्बतुन माना कणक जो संग, इहो लफ़्ज़ फेराए छॾियूं। केॾो वॾो यानी हद आहे नाफ़रमानी जी। अरिया जो शहर जेरिको चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, उहो हिते अथव। हीउ सॼो फ़लस्तीन जो इलाइक़ो हुयो। ठीकु आहे न, तव्हां ॾिसो हीअ तव्हांखे नज़र ईंदो, हीउ सॼो इलाइक़ो जेको हाणे हू था चवनि, इहो
सॼो फ़लस्तीन हो एक्चुअली हक़ीक़त में उनजो ई शहर हो, ही त जेके हिनखे दाख़िल थियणो हो यरूशलेम आहे, ॾिसो था। ठीकु, इहा थी 59 ऐं 60 जेका आयत असां पढ़ीसीं उन में इहो असां ॾिठोसीं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं पाणी घुरियो अलाह पाक हंधि, अलाह पाक चयो त पंहिंजी असा हण पथर खे, त पोइ उन मूं छा निकिता, 12 चश्मा थी निकिता। ही 12 चश्मा, इहो असां 60 में पढ़ी आयासीं। ठीकु आहे, अॻिते हलण खां पहिरीं मां 2-3 स्लाइडूं तमामु अहम आहिनि जेको प्रोनाउन जे लाइ माना दमाइर जेका इस्तेमालु थींदियूं आहिनि। ठीकु आहे न, की असां प्रोनाउन चवंदा आहियूं अंग्रेज़ी में। छो नालो जॾहिं बि हिकिड़े जो खणिबो, जॾहिं जुमिलो को ठहंदो त नालो हिकिड़ो दफ़ो ईंदो आहे, हर हर नालो न ईंदो आहे। माना जेकॾहिं असलम सखर वियो, सखर खां पोइ उते हू होटल में रहियो या उन को कारोबार कयो, त पोइ ईअं न चवंदासीं असलम सखर वियो, असलम सखर में रहियो, असलम होटल में रहियो, असलम ही कारोबार कयो, असलम असलम अकरम सां मिलियो। न न न, हू हिन सां मिलियो, ॿई होॾे विया। इहे सभु हिननि जा नालनि जे बजाए प्रोनाउन खणिबो आहे। त क़ुर पाक में बि प्रोनाउन तमामु घणो इस्तेमालु थियल आहे न, जिते जिते ज़िक्र आयो आहे उते प्रोनाउन इस्तेमालु थियल आहे। प्रोनाउन जा 2 क़िस्म आहिनि। हिकु तव्हां प्रोनाउन ॾिसंदव, ही कंहिंसां गॾियल न हूंदा, क़ुर पाक में अलॻि लिखियल हूंदा हर जाइ ते। ॾिसो ही मिसाल आहे, हुवल्लाह, हुव कंहिंसां गॾियल न आहे, वला हुम पोइ हुम कंहिंसां गॾियल न आहे। ॾिसो अंत वज़ौजुक, तूं ऐं तुंहिंजी घरवारी रहो जन्नत में, त इहो गॾियल कंहिंसां न आहे। अंत अना ख़ैरु मिन, शैतान चयो न त मां हिन खां बहितर आहियां। अना ॾिसो माना मां, ही अलॻि लिखियल आहे। अंतुम अलॻि लिखियल आहे, अंतुम तअलमून, नहनु नज़लना अलैकुल क़ुरान, नहनु अलॻि लिखियल आहे। ही सभु कंहिंसां गॾियल न हूंदा, हिनखे अलॻि ज़मीर चइबो आहे, हिनखे चइबो आहे मुनफ़सिल। महिरबानी करे इहो हिनखे ग्रामर में न खणो, ही असांजे लफ़्ज़ सम्झण जे लाइ तमामु अहम आहे। ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं ग्रामर में सम्झंदासीं त पोइ असां यूज़ कंदासीं TPI, हथ जा इशारा, त कहिड़ी शइ कीअं सम्झिबी उहो पोइ ईंदो। पर हिते छड़ो इहो छो त बार बार अचे थो पियो, इन करे हिकिड़ो दफ़ो हिनखे 2 मिंट सम्झूं इत्मिनान सां, त पोइ जीअं अॻिते असांखे हर हर कम अज़ कम इन सम्झण जी ज़रूरत न पए, इहा असांखे ख़बर हुजणु खपे। ही अलॻि ज़मीर आहे ऐं हिकिड़ो इहा गॾियल ज़मीर। ठीकु आहे, उहो छा थींदो आहे, हू, हुम, क, ये, कुमना, इहे थींदा छा आहिनि, इहे लफ़्ज़नि जे आख़िर में ईंदा आहिनि। अलॻि त न ईंदा आहिनि, ईंदा त गॾु आहिनि कंहिं लफ़्ज़ सां, पर लफ़्ज़ में बि शुरू में न ईंदा, सदाईं तव्हां ॾिसंदो आख़िर में ईंदा। जीअं ॾिसो रब, हू तुंहिंजो रब, या हुनजो रब, तुंहिंजो न सॉरी हुनजो रब, हू माना हुनजो रब, फी क़ुलूबिहिम, हुननि जे दिलि में, रबुक तुंहिंजो रब। ठीकु आहे, आख़िर में आहे न क, रबी या आला, हीअ या ॾिसो पंहिंजे लाइ ईंदी आहे, माना मुंहिंजो आहे मुंहिंजी, त या हिते ईंदी, रब खां पोइ या आई आहे हीअ रबी, शुरू में ईअं न ईंदी आहे। लकुम, तुंहिंजे लाइ, दीनकुम, तुंहिंजे लाइ तुंहिंजो दीन, दीनकुम तुंहिंजो दीन, तुंहिंजे लाइ तुंहिंजो दीन, वलीय दीन, वलीय या माना मुंहिंजे लाइ मुंहिंजो दीन। उन खां पोइ रबना आतिना असां चवंदा आहियूं, त हीअ ॾिसो हिते ना, ही आख़िर में आई आहे लफ़्ज़ खां पोइ, रब ना अॻ में न आई आहे, त ही अटैच कंदा आहियूं। इहो चवंदा आहिनि के मुतसिल माना गॾियल। अटैच प्रोनाउन आहे, ही डिटैच प्रोनाउन आहे, इनखे सम्झी छॾिजे। ऐं ही ॾेखारींदो आहे छा, ही कंहिं नाले जे बदिरां ईंदो आहे अलॻि ज़मीर, ही आयो, हू आयो, ही आयो, हू आयो, या तूं आ, मां आहियां, इहे लफ़्ज़ ईअं ॿुधाइबा आहिनि अलॻि ज़मीर सां। पर जॾहिं कंहिंजी पोज़ीशन ॾेखारबी आहे, साईं असां क्लास में आहियूं ठीकु आहे न, जॾहिं कंहिंजी पोज़ीशन ॾेखारबी आहे माना हुन जो रब, त पोइ इहो अटैच प्रोनाउन इस्तेमालु थींदा आहिनि, हू, हुम, क, ये, कुम, ना। ठीकु थियो, हाणे हलूं था पिया, तव्हां ॿिन्ही में ॾिसंदव हुम कामन आहे, हुम कामन आहे, पर फ़र्क़ु असांखे कीअं नज़र ईंदो, त ही जॾहिं हुम हूंदो ज़मीर, त इहो अलॻि लिखियलु हूंदो, ही लिखियलु हूंदो लफ़्ज़ खां पोइ, ॾिसो कुलूबिहिम आख़िर में लिखियलु आहे। ठीकु, इहा ॻाल्हि, पर ॿिन्ही में इहो हिकिड़ो कामन थो अचे। हुन खां पोइ अंग्रेज़ी में की टू सक्सेस आहे, सची साईं जेकॾहिं हीअ कंहिंखे सम्झ में न आई, न त क़ुर तर्जुमा पढ़ंदो, बिल्कुलु पढ़ी सघंदो, तफ़सीर पढ़ंदो, जेतिरा वणेसि तेतिरा पढ़े, पर पाण कंहिं लफ़्ज़ जो मतिलबु कढी पूरी तरह न सघंदो, जेकॾहिं आयत पढ़े त जेसिताईं हीअ सम्झ में न अचनि त। हीअ तमामु बुनियादी शइ आहे। कहिड़ी, हुआ हुम अंत अना अंतुम नहन, ही दे यू आई यू ऑल। ठीकु,
उन खां पोइ हू हुम काइजी कुमना, ही डिटैच्ड, ही अटैच्ड, हिज देयर यूअर माय यूअर आवर, ठीकु आहे न। हिज देयर मथे अची वियो थर्ड पर्सन लाइ, यूअर एंड माय, अंत अना, माना हिकु तूं ऐं मां, त तूं ऐं मां जेका शइ हूंदी त थींदो कई, यूअर रब, माय रब, रब क रबी, तुंहिंजो रब मुंहिंजो रब, रबुकुम तव्हांजो रब, रबुना असांजो रब। इहो आहे ही टीपीआ सां असां सिखंदासीं। यादि रखणु खपे त ही जेको हुम आहे बिलू में असां आणींदासीं डिटैच्ड प्रोनाउन जॾहिं बि आणिबो इनशा ताला बिलू में हुनखे मार्क कबो, अटैच्ड सदाईं रेड में मार्क कबो। असांखे इहो हाणे इनशा हितां इहा कन्वेंशन खणी हलंदासीं, ठीकु थियो। जीअं हाणे हिते ॾिसो था पिया उलाइक अला हुद में रबे में पहिरीं आयत आहे क़ुर पाक सूर बकर जी न, उलाइक अला माना 5 नंबर आयत, उलाइक अला हुद में रबिहिम, हिम अटैच्ड आहे, रब लफ़्ज़ खां पोइ आयो आहे त ॻाढ़े में लिखियोसीं। उलाइक हुमुल मुफ़्लिहून, हुम ही डिटैच्ड आहे, अलॻि आहे, इहो ब्लू में लिखियल आहे। हिन में आयत में 12 नंबर आयत में ॿई गॾु आया आहिनि, ॾिसो अला इन हुमुल मुफ़्सिदून वलाकिन ला यशउरून, इन हुम ही अटैच्ड आहे, हुम ही डिटैच्ड आहे। इंशाअल्लाह ताला ॻाल्हि सम्झ में आई हूंदी, न त असां ग्रामर खे वरी सम्झंदासीं हिनखे चङी तरह। हाणे हलूं था पिया पंहिंजी 61 नंबर ते। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वैस कुल्तुम या मूसा, हिन में हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे हिते तव्हांखे हैरत थींदी त इहा क़ौम पंहिंजे नबी खे चए छा थी, आहे होश हवास में आहे या को हिनजो दिमाग़ फिरी वियो आहे। ही माण्हुनि पंहिंजे नबी सां लफ़्ज़ चई करे ॻाल्हाइनि था, ॾिसनि था न केॾी गुमराही वारा आहिनि ऐं केॾो हिकिड़ो माना लफ़्ज़ हिते ॾिसूं था। ऐं जॾहिं चयो त ए मूसा, अलाह पाक थो चए, हुनखे यादि थो कराए बनी इसराइल खे, त जॾहिं तव्हां चयो ए मूसा, या मूसा, या तव्हांखे ख़बर आहे या छा थींदो आहे, या हर्फ निदा सॾिबो आहे न कंहिंखे, या, ऐं मूसा छा थींदो, मुनादा, जंहिंखे सॾिबो आहे उहो मुनादा, जंहिंसां सॾिबो आहे उहो हर्फ निदा, इहा निदा थी ॾिजे। असां चवंदा आहियूं न या अल्लाह, त या हर्फ निदा आहे, अल्लाह मुनादा, हिते या हर्फ निदा ऐं मूसा छा आहे, मुनादा। ठीकु, छा चयो अथऊं या मूसा। हाणे ॿी ॻाल्हि हिन में इहो बि लफ़्ज़ सही न आहे। ए अलाह जा रसूल चवनि न, या नबी अलाह चवनि न, या मूसा, माना डायरेक्ट नबी खे सॾनि था या मूसा करे। या हिकु ॿी ॻाल्हि छा चयो अथऊं, लन नस्बिर, ही जेको तव्हां नोट कंदव न लफ़्ज़, इहो जीअं न माण्हू खे ईअं छिरक ॾेई छॾे, लन नस्बिर, कॾहिं बि सबुर न कंदासीं, नेवर, हरगिज़ न कंदासीं। लन नस्बिर, छा ते सबुर न कंदा, अलाह तो आमिन वाहिदिन, हिकु तआम ते। पोइ वरी जेको ही लफ़्ज़ अचे थो न, हिन खां वधीक अञा ही ख़राबु। पोइ चवनि छा था, फद ओ फ माना तंहिं करे, या पोइ अदु माना दुआ न कंदा, घुर माना घुर, फद ओ माना पोइ घुर, लना कंहिंजे लाइ, असांजे लाइ, ल माना लाइ, ना माना असां, असां लाइ दुआ घुर। कंहिंखो दुआ घुरे, नबी त दुआ घुरंदो चइबोसि त, उमत लाइ दुआ कीअं न घुरंदो नबी। पर लफ़्ज़ ॾिसो छा था चवनि, रबक, क छा आहे, इहो अटैच्ड प्रोनाउन आहे, ॾिसो क आख़िर में आयो आहे, क कंहिंजे लाइ, तूं, रबक, तुंहिंजे रब खां। असां त हिते तर्जुमो कयो आहे पंहिंजे पालणहार खां, पर इहो त सुठो तर्जुमो आहे, न हिते इहो तर्जुमो सही हक़ीक़त में न आहे। तंहिं करे दुआ घुर असां लाइ तुंहिंजे रब खां। कमाल न आहे, लफ़्ज़नि जो ॾिसो था, असांजे रब आहे, ए नबी अलाह जा, असांजे लाइ दुआ घुर, अलाह असांजे अलाह खां ईअं चवनि न, असांजे रब खां, तुंहिंजे ऐं मुंहिंजे रब खां चवनिसि न, हरगिज़ सबुर न कंदासीं हिकिड़े ताम ते। इन करे दुआ घुर असां लाइ तुंहिंजे रब खां। कंहिं बि तव्हां होश हवास वारे माण्हू खे चओ, इहो जुमिलो तव्हां जेको ॻाल्हायो था, इहो अदब वारो आहे, पंहिंजे नबीअ जे लाइ ठहे थो जुमिलो इहो चवणु, कोई न मञींदो हिन ॻाल्हि खे, चवंदो इहो तमामु तमीज़ खां लथल जुमिलो आहे। इहा क़ौम ई मूसा अलैहिस्सलाम जी बनी इसराईल।
दुआ घुर तुंहिंजे रब खां त छा दुआ घुरे युखरिज लना असां लाइ कढे ज़मीन मां युखरिज ख़ारिज थींदो आहे न कढिबो आहे मिम्मा तुंबितुल अर्द हीअ ज़मीन मिम बकलिहा व क़िस्साइहा व फूमिहा व अदसिहा व बसलिहा हीअ आयत जो हिकिड़ो पार्ट आहे 61 जो अञा ॿी ते हलूं था पार्ट ते छो ॾिसो था हीअ अञा हेठि ईंदी माना असां लाइ तूं घुर ही सॼो ग्रीन कलर मुख़्तलिफ़ लिखियल आहे हिन जा माना साग या के चवनि था बीन्स मीन्स के मटर चइजे या वंगी चइजे अलाह आलम सिंधी जो लफ़्ज़ कहिड़ो प्रॉपर थींदो जंहिं दोस्त खे ख़बर हुजे उहो महिरबानी करे मैसेज करे या क्लास खां पोइ उहो इन ॻाल्हि जो वधीक वज़ाहत करे त बहितर आहे ठीकु पोइ किसा हा बादरंग या वगी चइबो आहे जंहिंखे यानी कुकम्बर्स कुकम्बर थींदा आहिनि न उहो बि कुकम्बर थी सघे थो किसा या त फूम हिनखे थूम चवंदा आहिनि या कणिक बि चवंदा आहिनि के तफ़सीर में किन कणिक लिखियो आहे पर थूम वधीक फूम सां थूम लॻे थो पियो पूरो ठीकु सिंधी जो लफ़्ज़ थूम इन मां ई आयल आहे न फूम मां अदसिया इहा माना दाल ही पंहिंजी दाल छा आहे ही पंहिंजी थूम पंहिंजा बादरंग पंहिंजी वंगी ऐं पंहिंजा बसर बसर हा पंहिंजा बसर छा आहे उहो हिन ज़मीन हीअ ज़मीन छा आहे मोनिस आहे हा मोनिस लाइ ईंदो आहे माना ज़मीन कढे असांजे लाइ छा ही पंहिंजा ही साग या मटर बादरंग वंगी थूम कणिक दाल पंहिंजा बसर इहा शइ असांखे खपे छो जो मिस्र में रहंदा न त उते इहो हारपो कंदा हुया ज़मीनूं उन्हनि वटि हुयूं त ज़मीन में पोखींदा हाणे हुननि वटि छा हो तव्हां में वाइदु कहिड़ो हुयो इहो जेको मथां आसमान में लथो मनो सलवा उन ते असां सबुर न कंदासीं ठीकु थियो इहा आयत अञा अलॻि थी कॉल वरी पोइ चयो कंहिं चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो ॾिसो हे हज़रत हे असां हज़रत आहे मूसा अलैहिस्सलाम चयो त तस्तब्दिलून तब्दील ॾिसो सिंधी जो लफ़्ज़ आहे हिन में शामिल थियल तस्तब्दिलून छा तव्हां मटाइण घुरो था तब्दील करणु घुरो था केॾो सिधो सवलो लफ़्ज़ आहे तस्तब्दिलून अलज़ी उहो जेको हुआ उहो आहे अदना घटि छो जो हिन में त महिनत थी लॻे न तव्हांजी जेका शइ तव्हां घुरो था हुन में त महिनत लॻंदी बिलज़ी हुआ ख़ैर उनजे बदिले जेको आहे भलो जेको तव्हांखे घर वेठे मिले थो पियो तव्हांजे बिना महिनत जे अलाह पाक जो मथां ख़ासि इनायत आहे उहो तव्हां अचे थो हितां पाण ज़मीन मां पोखींदो हू तव्हांखे आसमानी खाधो थो मिले पियो बहितरीनु खाधो मिले थो पियो तव्हांखे हुन सां तव्हां मटायो था अदना खाधे खे पोइ जेकॾहिं तव्हां ईअं था चाहियो त अलाह पाक छा हिन में क़ुर पाक में चए थो तू लही वञो हलिया वञो ईअं बि थींदो आहे लफ़्ज़ हलिया वञो छो जो लही त बि तू हज़रत आदम अलैहिस्सलाम लाइ आयो त तव्हां पिया त जन्नत मां हेठि ज़मीन ते ठीकु पर बि तू माना हलिया वञो ईअं बि चई सघिजे थो काॾे हलिया वञो मिस्रनि हाणे मिस्र जो नालो शहर आयो आहे हिते शहर में हलिया वञो न जिते पोख वोख कयो पर मुफ़सरनि खे लिखियो आहे त इहो तनक़ीदी लफ़्ज़ बि आहे त पोइ वञो न वापसि मोटी मिस्र में जिते फिरोन जे जेको तव्हां सां जेको जुटियूं कंदो पोइ हुन मिस्र में वापसि वञो तव्हांखे इहो शयूं खपनि त पोइ तव्हांखे आज़ादी माना न खपे माना तव्हांखे जेको अलाह पाक चए थो त वञो उते फ़लस्तीन में वञो उहो तव्हां लाइ शहर आहे उते वञो उहो तव्हांखे न खपे ठीकु या बहरहाल या तव्हां वञो होॾे वञी कमाई कयो उते तव्हां लही वञो कंहिं शहर में पोइ बेशक तव्हां लाइ उते आहे जेकी तव्हां घुरो था ठीकु आहे न फ़इल्लम लकुम मा सअलतुम जेको घुरा था सभु उते आहे वदरिबत अलैहि ज़िल्लत व मस्कनत ऐं पोइ हई वई मथनि ख़्वारी ऐं मुहताजी छो जो उन्हनि घुर अहिड़ी कई अलाह पाक जो बि नाराज़गी आई ख़्वारी बि उन्हनि ते मड़ी वई मुहताजी बि मड़ी वई वबाउ बिग़दब मिन अल्लाह हा न ऐं विया उहे ॾमर हेठि अलाह जे छो जो एतिराज़ कयूं न नाशुक्री कयूं नाशुक्री अलाह खे पसंदि आहे लइन शकरतुम फलन नज़ीदन्नकुम अलाह पाक जी माना जीअं न पर हदीस मुबारक में आयल आहे त जेकॾहिं तव्हां या सॉरी से मूंखां मिस्टेक थो वञे या क़ुर पाक जी या हदीस पाक जो लफ़्ज़ आहे इहो अलाह आलम मां हिनखे फ़िलहाल ते रखां थो पियो पर इहो आहे त तव्हां शुकुरु कंदो अलाह जो त तव्हांखे वधाईंदो हुन में ठीकु त बाउ बि ग़दब मिन अल्लाह ज़ालिक बिअन्नहुम कानू यफ़्करून बिआयातिल्लाहि छाजे करे ॾमर हेठि आया इन करे जो बेशक उहे हुया इनकार कंदा अलाह जी आयतुनि जो जेकॾहिं इहो अलाह ते आयतुनि जो इनकार ई त आहे न जेका शइ हू पंहिंजी मर्ज़ी सां घुरनि अलाह जी ॻाल्हि ते न हलनि नबी जी ॻाल्हि ते न हलनि त माना पंहिंजी थी न
त उहो थींदो अलाह जी आयतुनि जो इनकार। पोइ वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़, ऐं इन करे बि जो हुया क़त्ल कंदा नबियुनि खे नाहक, बिग़ैरिल हक़, बग़ैर हक़ जे माना नाहक सां। हाणे हिकु बि कोड़ो सोलो लफ़्ज़ आहे सिंधियुनि जो, सीधी लफ़्ज़ आहे न, वयक़्तुलून मां क़त्ल कंदा हुया, या हिकिड़ो हुजे त यून लून माना प्लूरल में अची वियो, नबिय्यीन नबियुनि खे बग़ैर हक़, सिंधी लफ़्ज़ न आहे बग़ैर हक़, बग़ैर हक़ जी ॻाल्हि न कर, चवंदा न आहियूं नाहक थो करे। ज़ालिक बिमा असब कानू यातदून, उहो हिन करे जो उन्हनि नाफ़रमानी कई ऐं हुया उहे हद खां लंघी वेंदड़ यातदून। तव्हां जिते बि जंहिं बि क़ौम ते अज़ाब आयो आहे या अदरवाइज़ जेका बि ॻाल्हि अलाह पाक सज़ा जे लाइ कई आहे, सम्झाइण जे लाइ कई आहे, कंहिं ते ॾमर लाइ कई आहे, त उन में इहे लफ़्ज़ ज़रूरु तव्हां ॾिसंदव, हद खां लंघी वेंदड़। बाक़ी जेके गुनाह आम थियनि था पिया उन लाइ अलाह पाक जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, इन हुअ तवाबु रहीम, मोटो मुॾे, इन हुअ तवाबु रहीम, बेशक बख़्शींदड़ आहे, ॿुधंदड़ आहे ऐं बख़्शींदड़ आहे, इन हुअ तवाबु रहीम आहे न, माफ़ी कंदड़ आहे ऐं रहीम आहे, रहीमी आहे। माना अलाह पाक जा ॿाझारा लफ़्ज़ आया आहिनि उन वक़्तु बि, त माना तव्हां ग़लतियूं थियनि थियूं इंसान खां, उहो माफ़ी वठे, अलाह पाक माफ़ करे थो पियो। पर जेके हद खां लंघी था वञनि, हिदायतुनि खां इनकार करे उन ते अटकी बीह था रहनि, ज़िद ते ॼाणी वणी ज़िद था कनि न, अलाह पाक उन्हनि ते ॾमर करे थो पियो। इहो तव्हां हिते सभिनी आयतुनि में ॾिसंदा हलंदासीं, हीउ हिकिड़ो मिसाल आहे हुनजो। ठीकु आहे, 62 नंबर हलूं था पिया, असां सभु शइ कवर करणी आहे इंशाअल्लाह ताला। इन लज़ीन आमनू, हाणे ॾिसो कलर में लिखिया पिया आहिनि, इन करे इहे जेको बि स्लाइड ॾिसंदो इंशाअल्लाह ताला हुनखे हूअं ई ॻाल्हि सम्झ में ईंदी वेंदी। असां हलूं था पिया सिंधी तर्जुमे ते, ऐं अरबी बि ॾिसूं था पिया। इन माना बेशक, इहा ज़हन में रखणु खपे, इन माना इन अल्लाह मा साबिरीन, इहो हुनजो आहे यादि रखण लाइ, जेके असां आम तरह चवंदा आहियूं। बेशक उहे जिन ईमान आंदो यानी मोमिन थिया, ऐं उहे जेके यहूदी ऐं नसारा ऐं साबिईन, टिनी जा नाला वरिता विया आहिनि। हीअ 62 नंबर जेका आयत आहे न, इहा तमामु वॾी आहे, ऐं इन माण्हुनि खे ईअं चइजे त इन आयत जे करे माण्हुनि पंहिंजा मतिलब ठाहे हिकिड़ी नई शइ आंदी आहे जेका तमामु ग़लति आहे। उहा ग़लति फहमी आहे माण्हुनि जी। हालांकि जेकॾहिं क़ुर पाक जी तव्हां सभु आयतूं ॾिसंदा ईंदासीं, असां शुरू में बि ॾिसी आया आहियूं, अॻिते बि ॾिसंदासीं, त हिन जो जेको माण्हू मतिलबु कढनि था पिया, ग़लति था कढनि, कहिड़ो ग़लति था कढनि उहो ॾिसूं था पिया। अलाह पाक छा थो चए, तमामु अहम आयत आहे सूर बक़र जी, क़ुर जी बि, सूर बक़र जी। अॼु पाण उहा सिखूं था पिया इंशाअल्लाह, इहो सभिनी खे क्लियर सम्झणु खपे इंशाअल्लाह ताला। इन लज़ीन आमनू, बेशक उहे जिन ईमान आंदो, वल्लज़ीन, ऐं उहे जेके केरनि, हादू यहूदी, व नसारा ऐं अंसारी ईसाई, व साबिईन, ऐं साबिईन, इहा साबिईन अॼुकल्ह इहा क़ौम कोन्हे, इहा ख़तमु थी वई आहे, इराक में काथे हूंदी। इहे सभु जंहिं वक़्त जी ॻाल्हि आहे, ईमान आंदो उन्हनि मां उन वक़्तु, ऐं आख़िरत ते ईमान आंदो, अलाह ते, आख़िरत ते, ऐं चङा कम कया, पोइ फलहम अजरुहम इंदा रब्बिहिम, पोइ तिन लाइ आहे उन्हनि जो अजुर उन्हनि जे पालन हार वटि, वला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, ऐं खेनि न की भउ आहे ऐं न की गमगीन थींदा। त माण्हू ईअं था सम्झनि त जेके यहूदी आहिनि अॼु जा, जेके बि ईसाई आहिनि, असाबीन त खणी कोन्हनि हींअर, त माना उहे बि छो जो माना जिन ईमान आंदो उन ते ईमान आंदो पंहिंजे नबी ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि त यहूदियुनि खे पंहिंजे नबी ते त ईमान हुयो न, पंहिंजे किताब ते त हुयो, ऐं आख़िरत ते बि हुयो, ईसाइनि खे बि आहे, ऐं चङा कम कंदा आहिनि उहे। त उहे पुछाइनि, उन्हनि लाइ न को भउ आहे, न को ख़ौफ़ आहे, उन्हनि खे कोई ॾुख कोन्हे, उन्हनि लाइ अजुर बि आहे, माना उहे जन्नती बि आहिनि। माण्हू पंहिंजे तरफ़ां फतवा ॾेई था छॾनि पिया। अल्लाह अकबर जल शानहू। ही आहिनि उहे पंहिंजे ज़माने में, जॾहिं नबी ॿियो आयो। ॾिसो असां छो चवंदा आहियूं त यहूदीन हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान न आंदो, आणणु खपे हा न, कंहिं ॾे आयो नबी, उहो ईसाइनि ॾे आयो न। हालांकि साॻी दावत ई, किताब अलॻि आयो, शरीयत अलॻि आई, पर दावत त साॻी आहे न अलाह पाक जी। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान न आणण वारो त काफ़िर थियो, इनकार कंदो नबी जो, पोइ त माना अलाह जो इनकार थियो, कुफर आहे न, इनकार आहे सिधो सो, कुफर माना इनकार करणु। ठीकु, हुन खां पोइ साॻे नमूने सां उहे यहूदी ईसाई जेके बि हुजनि साबिईन,
नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ उन्हनि सभिनी ते लाज़िम आहे त उहे ईमान आणनि कंहिं ते, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ईमान न आणींदा त उहे इस्लाम में दाख़िल न आहिनि। पोइ उन्हनि खे असां ईमान वारा कोन था चई सघूं। इन करे इनखे गॾु न कयो वञे। इन ते तव्हां भले तफ़सीरुनि जा किताब ॾिसो, भले ॿियनि खे ॿुधो, तव्हांखे इहा ई ॻाल्हि मिलंदी त इहो माण्हुनि जी ग़लति फ़हमी आहे जेके चवनि था पिया त इन जे करे उहे जन्नती आहिनि, उनखे को ख़ौफ़ कोन्हे को। हिन आयत मां इहो मतिलबु कोन थो निकिरे हरूभरू। छो जो क़ुर पाक ॿियूं त ॾिसो न आयतूं, ॾिसूं हिते ई ईंदियूं इनशा ताला, हिन को अॻु में बि अची वियो। त ईमान माना जेको अॻिते हलियो त उहे नबीअ ते ईमान आणण जी ॻाल्हि आहे। नबी ते ईमान आणणु लाज़मी आहे, पोइ अमल, पोइ ईमान जी ॻाल्हि आहे, पोइ अमल साले जी ॻाल्हि आहे। ठीकु। हाणे टे था अलाह पाक फरमाए थो वइज़ ऐं जॾहिं, जॾहिं छा पास्ट जी ॻाल्हि आहे, इज़ा मुस्तक़बिल जो हूंदो आहे। इज़ ऐं जॾहिं अख़ज़ना मीसाक़कुम, अव्हां खां अंजाम वरितोसीं ऐं खयों असां अव्हां जे मथां जबल तूर खे, वरफ़अना फ़ौक़कुम तूर, तूर जो 4 वॾा पहाड़ आहिनि, उन्हनि में हिकिड़ो तूर आहे। पहाड़ अलाह पाक जे मथां खणी अचे। हिकिड़ो थोरो वॾो पथर को कंहिंजे मथां झले बीहंदो त माण्हू ख़ाल जे मथां हथ मुंहुं छॾिजी वञे, या जेके एक्सरसाइज़ कंदा आहिनि जेका वॾे क़िस्म जी, थोरो मथां छॾिजी वञनि त माण्हू चकनाचूर थी वञे, एक्सीडेंट थी वञे न। पथर मथां थोरो वॾो हुजे त माण्हू परे करे किरी पियो त मां त ख़तमु थी वेंदुसि। जबले तू अलाह पाक उन्हनि जे मथां रखियो, उन्हनि जी नाफ़रमानी जे करे। पोइ हुन खां वाइदो वरितो अथई त तव्हां तौरेत जे आयतुनि ते ईमान आणींदो ऐं जीअं नबी चए थो अलैहिस्सलाम तीअं कंदो, उनखे उनजो हुकुम मञींदो। पोइ जॾहिं अव्हां खां अंजाम वरितासीं ऐं खयूं असां अव्हां जे मथां, वरफ़अना, रफ़ा करणु माना मथे करणु, रफ़ा करणु, रफ़ा कयोसीं, रफ़अना मथे कयोसीं, फ़ौक़कुम अव्हां जे मथां, फ़ौक़ सां सिंधी में न चवंदा आहियूं, फ़ौक़ माना मथां, तहत माना हेठां, फ़ौक़कुम तूर, जबल तूर खे मथां रखियोसीं। तॾहिं छा चयोसीं, ख़ुज़ू वठो, मां आतैनाकुम, जेको तौरेत जेके तव्हांखे मोकिलियल आहे, जेको तव्हांखे ॾिनोसूं, आतैना ॾिनोसूं असां, हिन ॾिसूं चइजे या चइजे असां ॾिनो, ॻाल्हि साॻी आहे। ॾिनोसूं माना असां ॾिनो, मां आतैनाकुम कंहिंखे, अव्हांखे, उनखे वठो, कंहिंखे वठो, तौरेत खे, बिक़ुव्वतिन, मज़बूती सां, वज़कुरू ऐं यादि करियो छा, मा फीही लअल्लकुम तत्तक़ून, जेकी आहे उन में तव्हां त अवी डिॼो रब खां, डिॼण वारा थियो। कंहिंखां डिॼो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। ख़ुदा जो ख़ौफ़ रखणु डिॼणु ईअं न थींदो आहे जीअं माण्हू ॿी खां का हूअं ख़ौफ़ थिए कंहिंखां, को ख़्वाब में डिॼी पए, को कंहिं ॿाहिरि वञो त कंहिं जानवर खां डिॼी पए, कंहिं ॿी का ॻाल्हि आहे, को कंहिंजे माण्हूअ जे ख़ौफ़ खां डिॼल हुजे, को पुलिस खां डिॼल हुजे, न इहे न। ख़ुदा जो ख़ौफ़ अलॻि शइ आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ अव्हांजे दिलि खे नरम कंदो, असांजी दिलनि खे, त जीअं असां ॻाल्हायूं घटि ऐं सुठो, ऐं जीअं असांजे हथ ऐं पेर ऐं खऊं, असांजी ज़ुबान खऊं, जीअं कंहिं ॿिए जी तकलीफ़ कंहिंखे न अचे। इहो थींदो ख़ुदा जो ख़ौफ़। ठीकु। सुम पोइ वरी तवल्लैतुम मिन बअदि ज़ालिक, वरी फिरियो अथई उन खां पोइ, माना वाइदो करे वरी फिरी विया। त भले तूर ॾिसी त केरु वाइदो न कंदो। इहो पहाड़ जेकॾहिं अलाह पाक नाराज़ थी मथां कंहिं फ़रिश्ते खे चवे त उछलाए छॾनि जे मथां, त कहिड़ो हाल थी वञे कंहिंजो। पर पोइ जॾहिं उहा वाइदो त वरितऊं, पोइ वरी फिरी विया आयतुनि तां। फलौला फज़लुल्लाह, पोइ जे न थिए आहे फज़ल अलाह जो अलैकुम, अव्हां मथां, व रहमतू, ऐं रहमत संदसि, उनजी रहमत तव्हां ते न थिए हा, त पोइ छा थिए हा, लकुंतुम मिनल ख़ासिरीन, पोइ ज़रूरु थी वञो आहे तव्हां छीअ वारनि मां, नुक़सान वारनि मां। पर अलाह तव्हां ते महिरबानी करे छॾी, फज़ल करे छॾी। हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ हिते ईंदो आहे हाणे, लक़द, असां क़द क़ामत सलात निमाज़ में चवंदा आहियूं त तहक़ीक़ निमाज़ बीहजी वई आहे, हाणे अचो अक़ामत थी वई आहे, अचो निमाज़ पढ़ो। क़ुर पाक में ही जॾहिं गॾु ईंदो आहे न, माना डबल ताक़ीद आहे, डबल। लक़द, ल माना लाम ताक़ीद चइबो आहे हिनखे, ताक़ीद करण जी ॻाल्हि, क़द माना हर्फ़ ताक़ीक़ आहे इहो। लक़द माना
डबल एम्फसिस ल ऐं क़द ॿई जुमिले में ज़ोर पैदा करण लाइ ईंदा आहिनि। जॾहिं ॿई गॾु अचनि त माना त इहा ॻाल्हि तमामु ज़ोर सां ॿुधाई वई आहे या हिन ते हाणे त पोइ पाण पहिरीं त इल्मु कराई न। भाई म्यूट कयो सभिनी खे प्लीज़ नईम साहब प्लीज़। अच्छा वलक़द हिते अचो त ॾिसे व ऐं लक़द आयो न लक़द ऐं अलबत्ता तकी यकीनन वलक़द अलिम तुम हे तुम आयो अथव हिते ज़मीर मुत्तसिल गॾियल वलक़द अलिम तुम लज़ी न तदौ ही थींदो न तदौ न तदौ ही हमज़तुल वस्ल न तदौ मिनकुम फिस सब्त फ़क़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिन। ख़ौफ़ ॼाए मां जॾहिं हीअ आयत लिखां पियो त ख़ौफ़ जो इज़हार त करे कोन थो सघे त कीअं ख़ौफ़ पियो थिए पर ॾाढो माना हिकिड़ो अहसासु पियो थिए त अलाह सां माफ़ ॾे कीअं गुमराही इंसान जो ज़िद दुनिया जी नंढड़ी जेको आहे चङाई न इंसान खे गुमराह करे थी छॾे ऐं पैसो लालच जेको आहे इंसान खे फना कयो छॾे तबाह कयो छॾे पर असांखे ख़बर कोन थी पए। हाणे हिन में बि साॻी ॻाल्हि आहे ॾिसो कुझु ॿियो कोन हो सवाइ कारोबार जे माना 4 शयूं मूंखे पैसा वधीक मिलनि हिन में उहो ई किसो आहे। कहिड़ो किसो आहे योम सब्त जो आहे। सब्त माना छंछर जो ॾींहुं हिननि जे लाइ सब्बात अॼुकल्ह बि छंछर जो ॾींहुं यहूदियुनि लाइ तमामु अहम आहे। हिन में कमकार न हूंदो आहे इबादत जो ॾींहुं हूंदो आहे ठीकु आहे सब्त या हेब्रू में चवंदा आहिनि सबात ठीकु आहे। हाणे चए छा थो वलक़द ऐं अलबत्ता यकीनन ॾिसो न कहिड़ी ॻाल्हि आहे इहा जंहिं ते 2 शयूं आयूं आहिनि वलक़द ऐं हिन में अञा 3 शइ बि ईंदी आहे अञा वधीक उनखे एम्फसाइज़ करण लाइ उहो जॾहिं अचे कसम अचे न वल असर जीअं आहे अहिड़े नमूने सां कसम अची वेंदो न कोई उन खां पोइ लक़द अची वियो माना हिनजी हद थी वई बसि एंड आहे उहा। बहरहाल हिते बि साॻी ॻाल्हि आहे ॿ ताक़ीद लाइ ॻाल्हियूं आयूं आहिनि लाम ताक़ीद ऐं हर्फ़ तहक़ीक़ वलक़द अलिम तुम ऐं अलबत यकीनन ॼातो थिए तव्हां अलिम इल्म रखियो पए ॼाणियो पए कंहिं तुम माना तव्हां अलज़ी न अतदौ उन्हनि खे जेके हद खां लंघिया ॾिसो अगेन वरी अलाह साईं ॾिसो कंहिंखे अज़ाब नथो ॾे जेसिताईं हुन में लफ़्ज़ जेको आहे न हद खां लंघण जो न हुजे अतदौ हद खां लंघी वञणु एतदाल हूंदो आहे न एतदाल खां निकिरी वञणु मिन कुम अवां मंझां उहे हुया केरु हिकिड़ो गिरोह हिकिड़ो टोलो सब्त छंछर बाबति उन्हनि कयो छा हुयो उहो अची ॾिसूं था पिया पर अलाह पाक चए थो त अलबत यकीनन ॼातो थिए तव्हां उन्हनि खे जेके हद खां लंघिया अवां मंझां छंछर बाबति पोइ उन्हनि खे चयोसूं त फ़क़ुलना उन्हनि खे असां चयो त पोइ लहुम उन्हनि खे चयो त छा कूनू क़िरदतन ख़ासिन थी वञो भोलड़ा ख्वार थियल क़िरदतन ही चइबो आहे माना भोले खे कुन माना थी वञ हिकिड़े खे चइबो कूनू अलाह साईं कुन फयकून कुन चवंदो आहे त थी वञे अलाह पाक चवंदो ऑर्डर कंदो आहे कूनू माना थी वञो कुन फयकून माना अलाह साईं चवंदो कुन थी त थी वियो फयकून पर हिते जेको आयो आहे कूनू माना हिकिड़ो त न हो न हिकिड़ो हुजे त हुनखे चयो कुन घणा आहिनि कूनू किरदतन भोला थी वञो ख्वार थियल अल्लाह अकबर जल शानो अंदाज़ो लॻायो वल्लाही जेकॾहिं माण्हू थोरो थिंक करे न ख़बर त सभिनी खे हूंदी त बनी इसराइल जेको माण्हू कुझु भोला थी विया पर भोला छाजे करे थिया उहो इहो सब्त आहे इहो उन्हनि जो जीअं न असांजो जुमे जो ॾींहुं अहम आहे जुमे जी निमाज़ आहे या अहिड़े नमूने सां अहिड़ी का हुजे त ईअं उन्हनि जो छंछर जे ॾींहुं उन्हनि खे चयल हो त तव्हां शिकार न कयो छड़ो इबादत कयो पोइ हिननि कयो छा हुयो त हिन इहो हिस्ट्री में ईअं ई आहे त पोइ तव्हां ॾिसो त जेको आहे जुमे जे ॾींहुं मच्छियूं फासाए समुंड जो पाणी खणी ईंदा हुआ छंछर गुज़ारे आचर ॾींहुं खणंदा चवंदा असां छंछर त कुझु कयो ई कोन्हे हालांकि उहे मच्छियूं बाक़ाइदा अची हुनमें दुबनि में बीह रहंदियूं पोइ जाम हूंदियूं न छंछर ॾींहुं वरी नज़र बि जाम ईंदियूं उन्हनि खे अलाह पाक जी टेस्ट ई न पोइ कुझु गुरो उन मां जेको आहे टोलो उन्हनि ॿियनि उन्हनि खे मना कई त न कयो इहो ग़लति था कयो अलाह पाक जो हुकुम आहे त छॾे ॾियो न जेको रिज़िक हूंदो आचर ॾींहुं मिलंदो तव्हांखे न लालच आहे इहो रिज़िक अॼु असां ते क़ाबू कंदासीं पंहिंजे लाइ तॾहिं असां आचर ॾींहुं खणंदासीं कंहिंखे पंहिंजी हयाती जी ख़बर न आहे आचर ते तॾहिं बि उहो इहो कमु करे पियो का ख़बर हुई कंहिंखे हयाती जी
सभिनी खे पक ई त मां अचर ताईं जीअरो रहंदुसि। असांजी बि लालच अॼु अहिड़ी आहे। असां मां पाण खे चवां हक़ीक़त में त मां बि त ॿुधी सम्झी पढ़ी बि किथे हिदायत आई आहे अञा ताईं। अलाह सां हिदायत नसीब करे छल, असांजो ईमान पैसनि मां घटिजे, अलाह ते ईमान वधे, तवकल थिए ऐं असां उन ते तरव कयूं। तवकल अलाह पाक ते तवल कयूं। अलाह सिंधी में असांखे हिकिड़ो शाह साहिब हुते वेठा हूंदा हुआसीं महफ़िलनि में, चवंदो कि बाबा जंहिंजो रब तंहिंजो सभु। ऐं ॿियो बि चवंदो सभई सुभाणे जे कर हवाले कम न, असां पंहिंजे हवाले कम कंदासीं। छंछरु जी मना थियल आहे त जुमे जॾहिं को हीलो करे छंछरु ताईं उहे मच्छियूं जमा करे पोइ वरी असां अलाह खे धोखो ॾींदासीं असां त कुझु कोन कयोसीं छंछरु जे ॾींहुं, असां त कमु कयोसीं जुमे जो ॾींहुं ऐं कमु कयोसीं आचर जे ॾींहुं। त पोइ मच्छियूं त हाणे अची पयूं आहिनि, हाणे मां आचर में थो खणा मच्छियूं, अलाह खे धोखो ॾेई सघिबो छा? हीअं बि असां अहिड़ा हीला बहाना कंदा आहियूं, पोइ असांजो अलाह खे धोखो ॾींदासीं छा? अलाह खे धोखो नथो ॾेई सघिजे। पोइ थी पियो किरद माना हिकिड़ो भोलो ऐं किरदतन भोला। ऐं इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला हीअ जेके अॼु जा भोला आहिनि या उन्हनि जो को नस्ल मां कोई आहे, त हदीस मुबारक जो जवाबु इहो हुयो त जंहिं ते अज़ाब आयो उनजो नस्ल न हलंदो ऐं उहे 3 ॾींहंनि खां पोइ उहे हिते नेस्तो नाबूद थी विया। ऐं हालत इहा आहे उहे 3 ॾींहं चवनि था पिया किताबनि में, किसो तव्हां जॾहिं पढ़ंदो असां हिते हिस्ट्री में ईंदासीं, हिस्ट्री में हिनखे कवर कबी त डिटेल में इहो ॿुधाइबो इनशा अल्लाह ताला। पर हीअ ॻाल्हि ॾाढी अहम आहे, हिते छॾे नथी सघिजे। उहे जॾहिं भोला थी विया त हुनखे ख़बर पइजी वई न हिकदमि, हिते असां सां त सज़ा लॻी वई असांखे। पंहिंजे हथ में त कोन्हे त भोरड़े मां थी वञे हुते, या कंहिं जादू कोन कयो त ॿिए कंहिंखे चया त जादू लाएसि त इहो हुते, अलाह जो अज़ाब हुनखे ख़बर पइजी वई त अची वियो। पोइ चई त पंहिंजे मिटनि में भोला न पंहिंजे मिटनि माइटनि वटि इहे 3 ॾींहं वेठा रोईंदा, उन्हनि जे पेरनि में अची रोईंदा पिया। पोइ माइट बि चवंदा त तव्हांखे कईसीं, तव्हांखे सलाह ॾिनीसीं त ईअं न कयो न कयो न कयो, अलाह जे हुकुम जी इनहराफ़ी न कयो, ज़िद कयो। तौबा नऊज़ बिल्लाहि मिना। पोइ अलाह पाक हिते वरी जेका ॿी ॻाल्हि चई आहे उहा इन ॻाल्हि खे कहिड़ी साईं आज़ाद मीट कयो प्लीज़। ठीकु आहे न, माना उहो हीअ जेका आयत अचे थी उहा इन ॻाल्हि खे वाज़े करे थी पई त उन खां पोइ छा थियो। भोला त थी विया, रोई वेठा, उन्हनि खे बि माइटनि खे ॿुधाइनि पिया हर शइ थी, माइटनि बि त ॾिठो न त हुननि सां छी कहिड़ो असरु वियो। तौबा नऊज़ बिल्लाहि मिना, केॾो हुननि जे ख़ौफ़ तारी थियो हूंदो उन्हनि ते अलाह पाक जे अज़ाब जो। अलाह पाक चवे बि इहा ई ॻाल्हि थो त छा आयत में त फजअलनाहा नकालन, पोइ कयोसीं उन सज़ा या उन किसे खे या उन सज़ा खे या उन सज़ा वारे किसे खे छा कयोसीं, लिमा बैन यदैहा वमा ख़ल्फहा, उन्हनि ॻोठ वारनि ऐं उन्हनि जे पोयनि लाइ इबरत सबक़ु कयोसीं उनखे। ऐं हिते ॿी तमामु अहम ॻाल्हि आहे, क़ुर पाक जा लफ़्ज़ तदबुर करण जे लाइ हूंदा आहिनि। ऐं छा थियो हुन सां गॾु ॿी कहिड़ी अॻिते थी हले आयत, मौइज़तन लिल मुत्तक़ीन। हिते मौइज़तन न थींदो, नून गुनू न थींदो, हिते थींदो मौइज़तन लिल, छो जो ही लाम जो हिते इदगाम थींदो कामिल, हिते गुनू न थींदो। मौइज़तन लिल मुत्तक़ीन माना ऐं नसीहत ख़ुदा तरफ़, ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ लाइ। ख़ुदा जो ख़ौफ़ केरु रखंदा? मुत्तक़ीन न, इहे मुत्तक़ीन, उन्हनि लाइ नसीहत आहे, हुननि लाइ सबक़ु आहे ऐं ईमान वारनि लाइ नसीहत आहे। उन्हनि लाइ सबक़ु न आहे इहो, सबक़ु उन्हनि खे आहे जेके उन्हनि मां हुया, उते मौजूदु हुया, उन्हनि इहो ॾिठो, उन्हनि खे सबक़ु मिलियो। ऐं जेके उन्हनि जा पोयां उन्हनि लाइ जेके उन में आहिनि उन्हनि सभिनी लाइ सबक़ु आहे त इहो ॾिसो छा थी वियो हिननि सां। ऐं मोमिनीन जेके असां अल्हम्दुलिल्लाह असां जेकॾहिं मोमिन मुस्लमान जेके मोमिन थियनि त तमामु परे जी ॻाल्हि आहे, मुस्लमान ई आहियूं असां फ़िलहाल त, उहो बि अलाह जो अहसान जो अलाह कर्म नसीब कयो आहे। ठीकु आहे न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाह शरीफ़ हर को पढ़े, उन ते असांखे ईमान आहे त उन्हनि लाइ छा आहे जेको क़ुर पढ़नि था पिया, उन लाइ इहा नसीहत आहे त अज़ाब अची सघे थो पियो, इन करे ख़ुदा जे हुकुमनि जी इनहराफ़ी न कजे, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुनत ते हलिजे। इहा आहे न ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तक़ीन, कंहिंजे लाइ हिदायत आहे? मुत्तक़ीन जे लाइ। पोइ ही नसीहत कंहिंजे लाइ आहे? मौइज़त लल
मुत्तक़ीन, ओ ये ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदड़ लाइ नसीहत आहे। ऐं क़ुर पाक आहे ई हिदायत कंहिंजे लाइ? जेके ख़ुदा जो ख़ौफ़ रखनि। क़ुर क्लियर लिखियो पियो आहे। हुनजी निशानी कहिड़ियूं आहिनि? 6 निशानियूं आयूं आहिनि हुते, आयत में पढ़ियोसीं असां। ठीकु, हाणे अचे थो हिते जंहिं सूरत जो नालो आयो आहे, घणनि ई सूरतनि जा नाला उन सूरत में लफ़्ज़ उहे आया आहिनि, उन्हनि ते रखियल आहिनि। हीअ सूरत बि हिन में अल बकर जो किसो आहे, इन गऊं जो किसो आहे। गऊं खे चइबो आहे बकरतुन, ऐं हीअ आहे अल बकर, माना द काओ हिनखे असां चई सघूं था पिया अल जे करे। ऐं अल सां ईंदो त पोइ तनवीन न ईंदी आहे। इहो साईं इकबाल साहिबु उन्हनि क्लियर करे असांखे ॿुधाए छॾियो त अल ईंदी त तनवीन न ईंदी, ख़तमु ॻाल्हि थी वई। इहो कानून आहे बसि। द काओ, ऐं हीउ जेको मीम लिखियल आहे न, हीअ आहे मुफ़रद, माना हिकिड़े जी ॻाल्हि थी हले, जमा जो ॻाल्हि न आहे, हीअ हिकिड़ी आहे। दी काओ, वन काओ, अ काओ बि वन आहे, हिकिड़ी आहे। दी काओ बि हिकिड़ी आहे, मुफ़रद। मुफ़रद माना सिंगुलर, ठीकु आहे। वाहिद असां चवंदा आहियूं घणे क़दुरु, पर वाहिद माना हिकु। सिंगुलर ऐं प्लूरल, जेकॾहिं असां प्लूरल जमा चऊं त पोइ असांखे मुफ़रद चवणु खपे, वाहिद चवणु न खपे। असां वटि सिंधी में, अरबी में इहो अची वियो, असां जेके अॼुकल्ह पढ़ूं था पिया न, हीअ वाहिद आहे, जमा आहे, हीअ वाहिद ऐं जमा। न, वाहिद न चइजे, हिनखे चइजे मुफ़रद ऐं जम। उन खां पोइ 7 ते हलूं था पिया। वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, ऐं जॾहिं मूसा अलैहिस्सलाम चयो पंहिंजी क़ौम खे, कंहिंखे? लिक़ौमिही, क़ौमिही, हिन जी क़ौम खे, माना पंहिंजी क़ौम खे चई। इन अल्लाह, बेशक ही वरी इन अल्लाह यअमुरुकुम, अल्लाह अमर करे थो। अमर असां सिंधी जो लफ़्ज़ आहे। कहिड़ो तोखे अमर, कंहिं तोखे अमर कयो आहे? इहो तूं छो थो अमर करे? बेशक अल्लाह हुकुम करे थो तव्हांखे, कुम अन त, ही ॾिसो, ही इन आहे, ही अन आहे, त ही ता अथव, ही अन माना त। तज़बाहू, त तव्हां ज़बह कयो, बकरतन, को गऊं। ठीकु, ज़बह कयो कंहिंखे? गऊं खे। तॾहिं चयूं त छा तूं असां सां चिथर करीं थो, असां सां मज़ाक थो करीं, असां सां इस्तेज़ा थो करीं? क़ालू अततख़िज़ूना हुज़वा, अ माना सुवाल इहा, छा तूं अततख़िज़, छा तूं असां सां करे थो पियो? ततख़िज़ ना, असां सां करे थो पियो छा? हुज़वा, माना इहो चिथर, टोंक ऐं मज़ाक। तॾहिं अल्लाह मूसा अलैहिस्सलाम चयो, मूसा नबी सॻोरो आहे, इन्हनि सां का चिथर कंदो, इन्हनि ते का मज़ाक कंदो, इन्हनि खे टोंक कंदो पंहिंजी उमत ते? अल्लाह अकबर। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? क़ाल अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम चवंदो आहे न, मां पनाह घुरां थो बिल्लाहि, अल्लाह खां, अन अकून मिनल जाहिलीन, त मां थियां जाहिलनि मंझां। जो तव्हां अहिड़ी ॻाल्हि था कयो, मां मज़ाक कंदुसि का ॻाल्हि? मां जेको क़ुर, अलाह पाक जो हुकुम तव्हांखे ॿुधायां थो, अलाह पाक जो आयतूं ॿुधायां थो, अलाह पाक जो जेको हुकुम थिए थो उहो तव्हांखे ॿुधायां थो, तसीहत तव्हांखे कयां थो पियो, तव्हां छा था सम्झो मां तव्हां सां मज़ाक थो कयां? अऊज़ु बिल्लाह, पनाह घुरां थो मां अलाह जी, या पनाह घुरां थो मां, या माना पनाह में अचां थो अलाह जी। अऊज़ु माना पनाह में अचां थो अलाह जी, त मां थियां तव्हां जहिड़नि जाहिलनि मां। अस्तग़फिरुल्लाह। हिकिड़ो थींदो आहे इन माना बेशक, अन माना त। ठीकु, पोइ हाणे इहो हुयो छा? इहा ॾाढी हिकिड़ी हिन में तमामु सेटिंग जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े माण्हूअ पंहिंजे उन बनी इसराइल में न पंहिंजे मालदार चाचे खे चवनि था, के चवनि था ईअं ई कंहिं क़तलु कयो कंहिं ॿिए खे, के ॿिए सबब जे करे, बहरहाल पैसनि जी ॻाल्हि या कंहिं छोकिरी जी ॻाल्हि, कुझु बि हुयो, पर कंहिं मूंखे इहा सही ॻाल्हि लॻी त कंहिं माण्हू पंहिंजे मालदार चाचे खे क़तलु कयो, ऐं लाश वरी ॿिए कबीले मां कंहिंजे दर जे ॿाहिरां फिटो कई। 12 हुया न, त हाणे किथे अचे त भले, माना उहो पंहिंजो पाण में ॻोल्हींदा न। हिकिड़े माण्हू लाश 12 ख़ानदान आहिनि, हिकिड़े ख़ानदान वारे क़तलु त कयो, उनजो लाश खणी ॿिए हंधि पूरे या छा करे खणी रखी आयो ॿिए कबीले वारे जे दर जे ॿाहिरां। हाणे इन ते शक कंदा, पर इहो पाण में पिया फिरंदा न, माना हिन जेको ध्यानु ई कान त कंहिं ॿिए ख़ानदान वारे कयो आहे। त पोइ छा थियो? पोइ वरी हिते अचे थो पियो 8 आयत, वक़ालुदु लना, वरी पोइ चओ दुआ घुर असां लाइ, साॻिया लफ़्ज़ अथव। वक़ालुद लना, असां लाइ छा दुआ घुर? रब्बक, पंहिंजे पालनहार खां दुआ घुर। कंहिंखां? पंहिंजे पालनहार खां। असांजे लाइ दुआ घुर अलाह खां न, रब खां न, असांजे रब खां न, या ईअं न, तुंहिंजे रब खां, तुंहिंजे रब खां। इहो बय्यिन लना मा हिय, यानी असां खां इहा चिटाई करे त हीअ जेका हीअ मसइलो आहे, या जेको माना हू जेको बकर आई आहे न, जेको चए थो त हिते जेको चए थो पियो अन तज़बहू बकरतन, हाणे इहो छाजे करे अचे थो त तज़बहू कयो, बकर खे ज़बह कयो?
उहो उनजो वरी अॻिते ईंदी ॻाल्हि। उहो पाण हिननि अर्ज़ु कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त असांखे लही ॾे त असांजो इहो कहिड़ो आहे, जेको आहे कातिल केरु आहे। त हुन ते अलाह साईं कुझु न पुछी, अलाह साईं मूंखे त पुछनि था कातिल केरु आहे। त अलाह पाक चवनि त तव्हां हिननि खे चओ त गऊं ज़बह कनि, ठीकु आहे न। त उन ते चयो त मज़ाक थो करे, गऊं ज़बह कयूं, असां त पुछूं कातिल केरु आहे, तूं थो चए त गऊं वञी ज़बह कयो, हे त मज़ाक आहे इहो। त पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त न न न, औज़ बिल्लाह, अलाह जी पनाह घुरां। त पियो त हीअ आहे सबबु, हिकिड़े माण्हू क़तल कयो हुयो, माण्हू ॿिए फिटो कयो, पोइ जॾहिं क़तल जी ॻाल्हि आई, ज़बह कयो गऊं जी, त पोइ वरी छा चयूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त दुआ घुर त असां लाइ चिटाई करे अलाह, त कहिड़े क़िस्म जी हाणे गऊं तूं चए थो कुहूं, कहिड़ी गऊं कुहूं। काल इन्नहु यक़ूल इन्नहा बक़रतुन ला फारिदु वला बिक्र। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, ही कालू बनी इसराइलिन चयो त दुआ घुर तुंहिंजे रब खां त ही चिटाई करे त इहा कहिड़ी आहे, हीअ छो जो फेमिनिन आहे न बकर। त हाणे काल ई काल केरु थो चए, काल मूसा अलैहिस्सलाम, इन्नहु त माना इहा आहे बेशक कहिड़ी, यक़ूल इन्नहा बकरतुन ला फारिदुन वला बिक्र, ओ हीअ गऊं आहे अहिड़ी, हीअ कहिड़ी, त उहा इहा गऊं आहे जेका न की पोड़ी आहे ऐं न की जवान आहे। फारिदुन माना पोड़ो थियणु आहे, बिक्र माना जवान, न की पोड़ी आहे न की जवान आहे, विच थरी आहे, अमानुम बेन ज़ालिक, ॿिन्ही जे विच ते आहे। पोइ करियो फफ़अलू, पोइ करियो मा तुमरून, जेको तव्हांखे हुकुम ॾिनो आहे इहो कयो बसि। लना लना रबक, ठीकु आहे, मां मौसूला चइबो आहे न की पर ग्रामर खे छॾियूं था फ़िलहाल। पोइ वरी था अचनि मोटी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे, कालू लना रबक, चयूं त दुआ घुर असां लाइ तुंहिंजे रब खां, पंहिंजे पाण खां तुंहिंजे रब खां, युबय्यिलुना चिटाई करे असां लाइ, मा लौनुहा त उनजो रंग कहिड़ो आहे, लौन चइबो आहे रंग खे, मा माना कहिड़ो आहे, उन जो माना हा माना उन गऊं जो, मा लौनुहा। काल हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो इन्नहु यक़ूल, माना बेशक हू चवे थो, केरु थो चवे, अलाह थो चवे। ॾिसो कमाल आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोन थो चवे, अलाह थो चवे त इन्नहा, उहा गऊं कहिड़ी आहे, उहा इन्नहा बकरतुन, उहा गऊं कहिड़ी आहे, बकर मां गऊं सफरा हेडरी, पाक उल्लौनुहा, ककड़ी आहे, यानी संदसि रंग घाटो आहे। वरी पोइ छा आहे, तसरुन नाज़रीन, ॾिसंदड़नि खे सराई ॾींदड़ आहे, अहिड़ो रंग आहे उनजो सुहिणो घाटो हेडरो, जो ॾिसो त ईअं फरत पई ईंदी ॾिसण में। हीअ गऊं सफरा माना हेडरो, तॾहिं असां हीअ रखंदा आहियूं हेडरे रंग में। साईं नईम साहब शेयर कंदो आहे न त गऊं हूंदी आहे हेडरे रंग में, हाणे उनजे हेडरे रंग खे छा चइबो, सफरान। पोइ इन्नहा बकरतुन सफरा ओ फाक़िउन लौनुहा तसरुन नाज़रीन, सराई ॾींदी आहे ॾिसण में। अॻिते हलूं था पिया, वरी था चवनि कालू लना रबक, चयूं त घुर असां लाइ पंहिंजे रब खां दुआ, त छा युबय्यिलुना मा हिय इन्नल बकर तशाबह अलैना, हाणे असां लाइ त वञूं था त कहिड़े बि गऊं ॾिसां था त हिकिड़ी सभु असांखे नज़र थियूं अचनि, दुआ घुर पंहिंजे रब खां, दुआ घुर रबू सां, तूं पंहिंजे रब खां चिटाई करे असां लाइ त शयूं गऊं सभु हिकु जहिड़ियूं नज़र थियूं अचनि पियूं। इन्ना इनशा अल्लाह लमुहतदून, असांखे जेकॾहिं सही ख़बर पइजी वई त इनशा अल्लाह असां ज़रूरु हिदायत ते हूंदासीं, असीं ज़रूरु हिदायत ते रहंदासीं। काल हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो इन्नहु, उहा आहे केरु, यक़ूल, अलाह चवे थो त इहा छा आहे, कहिड़ी गऊं आहे, इन्नहा बकरतुन, उहा अहिड़ी गऊं आहे कहिड़ी जेका ला ज़लूलुन तुसीरुल अर्द वला तस्किल हर्स, हिकिड़ी ॿ ॻाल्हियूं आहिनि, ला ज़लूलुन तुसीरुल अर्द हिकिड़ी ॻाल्हि, वला तस्किल हर्स ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि कहिड़ी, मुसलमतुल ला शियतन फीहा, मुसलमतुल ला शियत फीहा, टी ॻाल्हि। तॾहिं था चवनि पियो कालुल आन, हाणे हिते पढ़ियूं पहिरीं दफ़ा पढ़ूं, मूसा अलैहिस्सलाम चयो त बेशक अलाह चवे त बेशक उहा अहिड़ी गऊं आहे जेका नका जोती वई आहे, ट्रेनिंग ॾिनी आहे के खेड़े ज़मीन खे, माना उहा ज़मीन में न खेड़ी अथई, हा न,
ला ज़लूलुन तुसीरुल अर्द, ज़मीन में न खेड़ी वई आहे, ठीकु आहे। वला तस्किल हसद, ऐं न की पोख खे पाणी पीआरे थी। जेको इहे हूंदियूं आहिनि न गऊं जेके ज़मीन में हलंदियूं आहिनि, उहो बि न आहे। ज़मीन में न खेड़ी अथई, पोख खे पाणी पीआरण लाइ जॾहिं एटर में हलंदी आहे त उन में बि न हली आहे। ॿियो ला मुसलमतुन, माना सालिम आहे, हुन में को दाग धबो कोन्हे, को वढ कोन्हे, अण वढा कोन्हे मजेस, को दॿक या को नुक्स या दाग। पोइ था चवनि कालुल आन, हाणे तूं पूरो पार आंदा आहिनि। नबी हुनखे सॻोरो सॼियूं ॿुधाए थो पियो, जेका ॻऊं खणी अचनि अलाह त चवनि हिकिड़ी दफ़ा कयो त करे छॾींदा न। अलाह पाक हिते छा थो चए, ॾाढी सोच जी ॻाल्हि आहे। जेको हिन में हेठि हीअ आहे, हीअ जेका आहे हेठो अचे थो आख़िर में थो। हाणे अण वढाए कोन्हे मजस को दॿक, चयूं त हाणे तो पूरो पार आंदो आहे, उनखे कुठाऊं। ऐं न हुया उहे करण ते इहो कमु, न त उहे करण ते हुया ई कोन्हे, छड़ो टाल मटोल पा कनि। हीअ ॾिसो ज़मीन में पाणी न खेड़ी, उन खां पोइ जॾहिं क़तल कयो तव्हां हिकु शख़्स खे, हाणे इहो सबबु थो अचे, तॾहिं तकरार कयो तव्हां हुन में मारींदड़ बाबति, केरु मारींदड़ आहे? पोइ अलाह छा आहे, वल्लाह मुख़रिज मा कुंतुम तक्तुमून, अलाह पधिरो कंदड़ आहे उहो जॾहिं तव्हीं लिकाईंदा आहियो। गऊं जी हिननि अॻिते वञी गाबे जी पूॼा कई न, अलाह पाक जी हिकमत कहिड़ी थी त ज़ब बि गऊं खे कयो, तॾहिं बि उहो हुननि खे तकरार हुयो। हिकु त इनकारी हूंदा हर ॻाल्हि जा, उन खां पोइ गऊं खे क़तल करणु हिननि खे थोरो मुजारो लॻे पियो, छो जो को त पूॼा करे आया। कुदरत अलाह पाक जो हुकुम बि अहिड़ो आयो त जीअं हुननि जे दिलि मां हिन मां गऊं जी ॻाल्हि बिल्कुलु निकिरी वञे। इंडिया में जेके गऊं जी पूॼा थिए थी पई, कनि था पिया गऊ माता, अलाह आलम इहा तुंहिंजी क़ौम का हुजे, नफ़्सनि माना कंहिं माण्हू खे क़तल कयो हो। यानी इहो जेको असां चई आयासीं, ॿुधाए आयासीं, त उनखे वरी माण्हू खे पैसा मिलिया बाक़ाइदो न गऊं जा, उहा ई गऊं जेका ई पोइ जंहिं कंहिं छोकिरे जी हुई, उन अलाह ते तवकल कई माण्हूअ कंहिं, पोइ उनखे तमामु एॾा पैसा मिलिया, बल्कि तमामु जीअं गऊं जे खल में सोन भरिजी उनखे मिली वियो। हाणे फ़कुल नदरिबूहु बिबअदिहा, पोइ असां चयोसीं त हणो उन मोल खे संदसि को टुकुर, उहो मारे कंहिंखे टुकुर हणंदव त पोइ छा थींदो? कज़ालिक युहियल मौता, अहिड़ी तरह जीआरींदो आहे अलाह। युरीकुम, माना ॾेखारींदो आहे, कंहिंखे जीआरींदो आहे मौत खे, मोलनि खे अलाह पाक जीआरींदो आहे। वयूरीकुम आयाती, ऐं अव्हांखे निशानियूं ॾेखारींदो आहे। ईअं लअलकुम छा त मन अवी त अक़िलुन, अक़ुल कयो, सम्झो। माना अखि नक्तो माण्हू ॾिसे इहा ॻाल्हि त अलाह जो हुकुम सां कहिड़ो माण्हू गऊं जो हुनखे लॻे थो पियो त उहो जीअरो थी वञे थो, ऐं उहो ॻाल्हाए थो पियो। हुन ॿुधायो त पंहिंजो जेको आहे मुंहिंजो क़ातिल हे आहे, पोइ हुनखे सज़ा आई। ॿ टे ॻाल्हियूं हुन में थी वियूं न, गऊं थी वई, उनखे को आयो, उनजे ज़रे सां कंहिंखे लॻो त उहो इंसानु मोल जेको आहे उहो थी पियो, ज़िंदा थी पियो, कमाल न आहे। अलाह पाक ॾेखारे त मां ईअं मोल ज़िंदा कंदो आहियां, ठीकु आहे। हीअ जेको हुनजो आहे सफ़रान माना हेड्रोफाकिन, माना घाटो लौनन चइबो आहे रंग खे, ठीकु आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त 67 खां 71 ताईं गऊं जो आयो, जेको इनकार पा कनि, सुवाल पा कनि, ऐं 72 खां 63 ताईं क़तल ऐं हुकुम वरी पोइ आयो आहे। पहिरीं हुननि जे इनकार जी ॻाल्हि आई आहे त केॾा उहे इनकारी हुया हुन ॻाल्हि जा। पोइ जॾहिं 74 ते हलूं था पिया त सुम कसत कुलूबुकुम, वरी सख़्तु थियूं दिलियूं अवां जो, उन खां पोइ उहे थियूं पढ़ण वांगुरु, बल्कि उन खां बि वधीक सख़्तु। जेको ॾिसंदा आया अलाह जी हिदायत ॿियो टियों, उन ते न हलण सां, बल्कि ज़िद करण सां उन्हनि जो अञा दिलियूं सख़्तु थी वियूं। अलाह पाक जेको सख़्ती जो मिसाल थो ॾिए, पथर जहिड़ो थो ॾिए उन्हनि जे दिलनि जो। पर अलाह पाक चए थो बेशक पढ़णनि मां बि कहिड़ा हूंदा आहिनि जो फाटी निकिरंदा आहिनि, उन्हनि मंझां वायूं रिवर्स हलंदियूं आहिनि, जबल में न रिवर्स। अलाह पाक उहो मिसाल थो ॾिए त उन्हनि पढ़णनि में बि कॾहिं कॾहिं एतिरी नरमी हूंदी आहे जो उन्हनि मां वायूं निकिरी हलंदियूं आहिनि। ऐं के वरी अहिड़ा हूंदा आहिनि जो उन्हनि मंझां फाटंदो आहे छा, पाणी निकिरंदो आहे, माना इहे जेके थींदा आहिनि चश्मा। इन मिना लमा यहबितु मिन ख़शियतिल्लाह, अलाह जे भउ खां जेको आहे उहे एतिरा थींदा आहिनि। वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, न आहे अलाह बेख़बर जेकी तव्हां कंदा आहियो, उनखां अलाह बेख़बर न आहे। पर तव्हांजूं दिलियूं उन्हनि पथरनि खां बि सख़्तु थी वियूं आहिनि। इहे शयूं ॾिसी ऐं इनकार करे 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 तव्हां ते हाणे दिलनि ते असर ई कोन थो थिए। पर पथरनि में बि अहिड़ा पथर आहिनि जंहिंजे मथां उहे अलाह खां डिॼंदा आहिनि, उन्हनि वायूं वयूं थी निकिरनि, कोई रोइनि था के कीअं। तव्हांजी दिलि ओड़ी बि न आहे, पथरनि खां बि पयल आहे। 75 में आहे, छा तव्हां ईमान उमेद रखो था त अलाह पाक मोमिननि खे थो चए, माना छा तव्हां माना उमेद रखो था पिया त इहे यहूदी ईमान आणींदा तव्हां लाइ,
जो तव्हांखे तबलीग था चओ था त तव्हां सम्झो था त ईमान आणींदा इहे जो बेशक उनजो हिकु टोलो राहिबर वारो जेके उन्हनि मंझां ॿुधंदा आहिनि अलाह जो कलाम यानी तौरत पंहिंजी ॿुधंदा आहिनि पोइ उनखे बदिलाईंदा आहिनि उनजे सम्झण खां पोइ नाइनि खेनि अकुल जॾहिं त ॼाणींदा आहिनि उहे आयतुनि खे बदिलाए ॿुधाईंदा माण्हुनि खे हुनजो जीअं कंहिं जीअं फॉर एग्ज़ाम्पल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण जो ज़िक्र त हिन जाइ ते ईंदा त को पुछे न त तव्हां त चओ था पिया त ईंदा त आयो आहे नबी न ईअं न आहे इहो हीअं सम्झोसि हूअं सम्झोसि हुन में हीअं लिखियलु आहे हूअं लिखियलु आहे ॿिया त पढ़ियल हुया कोन इहे राय भई उन्हनि खे आयतुनि जो मतिलबु ई ग़लति ॿुधाईंदा तव्हां चओ था त पोइ ईमान आणींदा तव्हांजे अलाह ते इहा ॻाल्हि ॿुधो जेका 62 पढ़ी आयासीं न जेके माण्हू चवंदा त यहूदी बि ईसाई बि साबईन जेके जिन चङाई कई ईमान आंदो आख़िरत जो बि आहे ऐं चङा कम कया उहे सभु उन्हनि ते को ख़ौफ़ वञे माना जन्नती थी विया त पोइ हीअ आयत छा कार्य कयूं हिन आयत खे छा कयूं छा तव्हां रखो था त तव्हां किताब ईमान आणींदा उहे तव्हां ते माना ईमान नथा आणनि न ईमान आणींदा त पोइ अलाह जी बाज कीअं थींदी हीअ उन ज़माने हुननि जी ॻाल्हि उन खां पोइ इहो बि अॻिते हलियो वियो जेको आहे त तव्हांखे त ख़बर आहे इल्मु आहे किताब पढ़ो था त तव्हां त पहिरीं काफ़िर न थियो उहो कंहिंखे चयो वियो यहूदियुनि ईसाइनि खे चयो वियो जेकॾहिं उन्हनि खे इहो ख़ौफ़ न हुजे कोई अलाह पाक या बिशारत ॾेई छॾी हुजे उन्हनि खे त पंहिंजे नबी ते ई रहनि पंहिंजे ई दीन ते जेको रहनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भले नबी न मञनि तॾहिं बि हुननि खे को ख़ौफ़ कोन्हे त पोइ आयत इहा कार्य कयूं जेको आहे त अलाह पाक चए थो तव्हां पहिरियां इनकार त न कयो क़ुर जो इनकार माना नबी जो इनकार माना अलाह जो इनकार करे छॾियो अलाह जो इनकार न बि कयूं पर नबी जो इनकार त कयूं ईमान वारा किथां थिया ठीकु आहे पोइ हाणे 76 ॿ टे आयतूं आहिनि बाक़ी वैज़ा लकुल्लदीन आमनू क़ालू आमन्ना वैज़ा ख़ला बदुम अॻु में पढ़ी आया आहियूं ऐं जॾहिं मिलंदा आहिनि उन्हनि सां जेके ईमान ते आहिनि त मुमिननि खे चवंदा आहिनि त असां मञो ऐं जॾहिं मिलंदा आहिनि पाण में अकेला त चवंदा आहिनि त जेकी अलाह अव्हां ते खोलियो आहे तंहिंजी ॻाल्हियुनि साणनि छो कंदा आहियो त असांजे किताब में तुंहिंजो तव्हांजो ज़िक्र बि आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हांखे जॾहिं असां ॿुधायोसीं त पोइ तव्हां हुननि खे ॿुधाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे कमाल आहे राय बि उन्हनि खे चवंदा हुआ इन सबब मां अव्हां ते हुजत वठनि लिहाजो कुम बि रबिकुम अव्हां पोइ जॾहिं फ़ैसिले वक़्तु अचे क़यामत ईंदे पोइ तव्हां हुजत न तव्हांखे त ख़बर ई तव्हां हुननि खे त न ॿुधायो त असांजे किताब हिन में लिखियलु आहे अफ़ला त पोइ छो नथा हिन ॻाल्हि खे सम्झो अलाह पाक छा थो चए अलाह अवला यालमून अन अल्लाह यालम मा युसिरून व मा युलिनून अल्लाह छा न ॼाणंदा आहिनि छा त अलाह ॼाणंदो आहे जेके लिखाईंदा आहिनि जेके पधिरो कंदा आहिनि उन्हनि खे अलाह खे सभु ख़बर आहे कंहिंखो था ॻाल्हियूं लिखाइनि इहे अलाह खे धोखो नथो ॾेई सघिजे इहो बसि मिनहुम उम्मियून हुननि में के अणपढ़ियल आहिनि हुननि जा राहिब न आहिनि अणपढ़ियल आहिनि ला यालमुल किताब इल्ला अमानिया व इनहुम इल्ला यज़ुन्नून ऐं मुंहिंजान के अहिड़ा अणपढ़ियल आहिनि जेके न ॼाणंदा आहिनि किताब खे सवाइ कोड़ियुनि उमेदुनि ऐं रुॻो इहे भाईंदा आहिनि त असां बख़्शियल आहियूं पाण त पढ़ियो कोन्हो कुझु ऐं जेको राहिबनि ॿुधायो त तव्हां सभु बख़्शियल हो अलाह जा ॿ न आहियो तव्हां पाक हो सफ़ा बाक़ाइदे ऐं अलाह जो तव्हां लौज़ बिला माना पुट बि चवंदा हुआ पाण खे त असां त वॾो ई को तमामु वॾो पोतल आहियूं असां जेके त उहे त रुॻो भाईंदा आहिनि इहो त असां छुटी वेंदासीं हालांकि त उन्हनि खे ख़बर बि कोन्हे का असां बि उम्मीयूं न आहियूं असां बि पढ़ूं नथा क़ुर शरीफ़ असांखे पढ़णु खपे ॿियनि जे चवण ते हलणु न खपे कोशिशि कजे ॿिया आलिमनि खे ॿुधिजे ऐं पाण सम्झण जी कोशिशि कजे इनशा ताला ठीकु आहे फ़वैलुल्लिल्लज़ीन यक्तुबूनल किताब बिअयदीहिम ख़राबी आहे उन लाइ जेके लिखंदा आहिनि किताब हथनि सां तुंहिंजा तर्जुमा हर को पंहिंजी मर्ज़ी सां थो करे पोइ चवंदा आहिनि त हीउ अलाह वटां आयो आहे पोइ उन लाइ वरी वठंदा आहिनि मुल्क थोरो अलाह पाक चए त वरी हिन लाइ वठनि उन सां मुल्क थोरो दुनिया जो उनजो थोरो फ़ाइदो वठंदा आहिनि दुनिया में पोइ ख़राबी आहे उन्हनि लाइ बसबब जेकी संदनि हथनि लिखियो चाहे असां हुनजी ज़ुबान ॻाल्हायो अॼुकल्ह ईअं बि चइजे माना अलाह जे कलाम खे सम्झण जी कोशिशि था कयूं त जेको हथनि लिखियो या जेको माण्हू ग़लति ॿुधाईंदो आलिम तव्हांखे माना अधु करे ॿुधाए पंहिंजे मक़सद जी त पोइ इहो त वेल आहे न हुन लाइ ऐं ख़राबी आहे हुन लाइ जेके कमाईंदा आहिनि माना इहा कोशिशि जेका को कंदो अलाह जे किताब को हटी करे ॻाल्हि कंदो ग़लती थी वञे त अलाह माफ़ु कंदो अलाह साईं जहिड़ी बड़ी ग़लती न कराए जंहिं का बि ग़लती थी वञे नंढी या वॾी अलाह साईं असांजी नियत त ग़लती जी कान्हे का वाहिदु ला शरीक अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो नबी आहिनि क़ुर तुंहिंजो सचो किताब आहे असां सभिनी किताब ते ईमान आंदो आहे ठीकु इंशाअल्लाह ताला ईसा शाहिदी था ॾियो अल्लाह इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ठीकु
वकालू लन तमसन नार, चवनि था त असांखे कॾहिं बि बाहि न छुहंदी, ऐं जेकॾहिं छुहंदी बि त सवाइ ॻणियल ॾींहं जी न हूंदी। माना इहो मिसाल तौरु हूंदी, छो त बाबा ही बि त पोइ अलाह पाक छा थो चए हुन ते? अलाह पाक चए थो त कुल, तव्हां चओ पैगम्बर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न थींदो आहे हिते, सॉरी, हा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थींदो। कुल उन्हनि खे चओ छा वरितो आहे तव्हां अलाह वटां अहिड़ो अंजाम? अलाह तव्हां सां कोई अहिड़ी अहद कयो आहे, अंजाम कयो आहे त तव्हांखे बाहि न छुहंदी? हालांकि कॾहिं न फेरींदो अलाह पंहिंजे अंजाम खे, अलाह त न फेरींदो अंजाम खे, पर तव्हांखे इहा ॻाल्हि कीअं तव्हां चओ था त अलाह बाहि तव्हांखे न छुहंदी? या तव्हां अलाह ते ॻाल्हि था हणो, हम तक़ुलून अलाह मा ला तअलमून, जेका तव्हां नथा ॼाणो उहा तव्हां अलाह ते था हणो त अलाह असांखे बाहि न छुहंदी। कंहिं तव्हांखे चयो आहे लिखी ॿुधायो कहिड़ो आहे अलाह जो कलाम जेको तव्हांखे चए थो पियो? अलाह पाक ख़ुदि तो हुनखे सम्झाइण जो तरीक़ो त ॾिसो। तव्हां अलाह वटां को अहिड़ो अंजाम वरितो आहे? किथां आहे अलाह जो अंजाम इहो? ऐं ॿ आयतुनि बाक़ी भला मन कसब सय्यतन, हाओ मन सय्यतन, जिन मदाई कई, सही माना ख़राबी, कसब माना कम कोई बि अमल, कसब सय्यतन बुराई वारो कमु कयो, अहातत बिही खतियतुन, खेनि वेड़े वेंदी उहा बुछाई, जेकॾहिं वेड़े वई त फउलाइका असहाबुन नार, पोइ उहे माण्हू दोज़खी आहिनि। पोइ उन्हनि खे तव्हां न चओ त जेका भले ला ख़ौफ़न अलैहिम वला हुम यहज़नून, हुम फ़ीहा ख़ालिदून, पोइ रहंदा सदाईं हुते सदाईं रहण वारा आहिनि। पर वल्लज़ीन आमनू, ऐं जिन ईमान आंदो, व अमिलु सालिहात, ईमान जी ॻाल्हि पहिरीं थी अचे, अमल सालिहात त पोइ जी ॻाल्हि आहे। यहूदियुनि जो ईमान किथे हुयो? ईमान हुजा जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणनि हा, कलमो भरनि हा। यहूदी हुया, उन्हनि जो वॾे में वॾो हिकिड़ो यहूदी जेको अब्दुल्लाह हुयो, अब्दुल्लाह बिन उबी तो मुनाफ़िक हुयो, हिकिड़ो ॿियो हुयो अब्दुल्लाह, उहो बि यहूदी हो, जेको हिननि जो वॾो सरदार हुयो, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान आंदो। अब्दुल्ला बिन सलाम, अब्दुल्लाह बिन सलाम, जज़ाकल्लाह दी, जज़ाकिल्लाह दी, जज़ाकिल्लाह, अब्दुल्लाह बिन सलाम, उन ईमान आंदो। उनजो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त किस्सो आहे, पर बहरहाल हिते असां आख़िरी आयत असांजी इंशाअल्लाह ताला, वल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात उलाइका अस्हाबुल जन्नह, ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से बेशतियन, अल्लाहुम्मा जअलना मिनहुम, अल्लाह साईं असांखे उन्हनि मंझां कर, हुम फ़ीहा ख़ालिदून, उहे सदाईं मंझि रहण वारा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वमा लना इल्लल बलाग। हीअ सी समरी आहे हिन जी 60 खां 66 ताईं आयतूं जेके आहिनि हिननि जी हीअ समरी आहे। उन खां पोइ हीअ समरी आहे 67 खां 73 वारनि जी, उन खां पोइ हीअ समरी आहे 74 खां 79 ताईं पढ़ी आयासीं, ऐं हीअ समरी आहे 80 खां 82 ताईं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ही बि जेको मां शेयर कंदुसि पोइ तव्हां ॾिसिजो नकरा ऐं मार्फा छा थींदो आहे, ऐं ही ग्रामर जो आहे, ही बि ग्रामर जो आहे। असां पंहिंजो सबक़ु पूरो कयूं था पिया, साईं काफ़ी आयतूं असां 5 मिंट मथे वधी विया आहियूं, पर अलाह पाक दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु, सम्झण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थिए अलाह पाक पंहिंजे नाम सां माफ़ फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ओवर टू साईं नदीम साहब। जज़ाकल्लाह ख़ैर साईं, माशाअल्लाह बहितरीन। अॼु तव्हां क्लास